प्यारा दोस्तो, अॼु मां गॾु आहियां हिकिड़े तमामु सुजाॻ सिंधीअ सां गॾु, जंहिंजूं इलाही काविशूं कोशिशूं आहिनि सिंधी क़ौम लाइ कैनेडा में। साईं जिन जो नालो आहे मशहूद काज़ी साहब, ऐं साईं हिते IT प्रोग्राम मैनेजर आहिनि कैलगरी शहर में। अचो त कुझु कचहरी साईं सां कयूं। साईं, वॾी महिरबानी, लख लाइक़ राति जे 12 बजे टाइम ॾियण जा, ऐं तव्हां पंहिंजी निंड फिटाए करे असां लाइ आया आहियो ऐं सिंधी क़ौम लाइ आया आहियो, त जस लाइ पहिरीं ॻाल्हि। साईं तव्हांजी वॾी महिरबानी कॉन्टेक्ट करण जी। साईं, पहिरियों सुवालु मुंहिंजो तव्हां खां इहो आहे त कुझु ब्रीफली तव्हां पंहिंजे बारे में ॿुधाईंदो। साईं, मुंहिंजो तालुक़ थरपारक जे हिकिड़े नंढड़े ॻोठ दीपले सां आहे ऐं बेसिकली दीपलाई मेमण आहियां। तालीम इनिशियल मूं दीपले मां वरिती हुई ऐं उन खां पोइ कैडेट कॉलेज पिटारो में मूं एडमिशन वरिती ऐं इंटरमीडिएट उतां कई। उन खां पोइ मेहराण यूनिवर्सिटी मां कंप्यूटर सिस्टम्स इंजीनियरिंग में बैचलर्स कई 1989 में। असांजी फर्स्ट बैच हुई मेहराण यूनिवर्सिटी जी कंप्यूटर सिस्टम्स जी। उन खां पोइ आउं सिंध पब्लिक सर्विस कमीशन में ग्रेड 18 में मुंहिंजी डायरेक्ट अपॉइंटमेंट थी। 2 साल उते रहियसि। उन खां पोइ सऊदी अरब में मिनिस्ट्री ऑफ एग्रीकल्चर में मूं जॉब कई 6 साल ताईं। उन खां पोइ 1997 में आउं टोरंटो में आयुसि, कैनेडा में इमिग्रेशन वठी, ऐं उते कैनेडा जी सभ खां वॾी जेका रिटेल ऑर्गेनाइजेशन आहे शॉपर्स ड्रग मार्ट, उन में एज अ प्रोजेक्ट लीडर मूं पंहिंजो कैरियर शुरू कयो IT प्रोजेक्ट लीडर जे, ऐं 8 साल उन ऑर्गेनाइजेशन सां गॾु वाबस्ता रहियसि। उन खां पोइ कुझु जेको आहे कमु एज अ सेल्फ एम्प्लॉयड कयो, कंसल्टिंग जी पंहिंजो कमु शुरू कयो, ऐं तक़रीबन 6 साल ताईं पाकिस्तान, मिडल ईस्ट में दुबई, बहरेन, इन्हनि सभिनी मुल्कनि में कंसल्टिंग सर्विसिस प्रोवाइड कयमि गवर्नमेंट ऐं पब्लिक प्राइवेट सेक्टर में। ऐं पोयनि 3 सालनि खां वठी हाणे आउं कैलगरी में आहियां, ऐं हिते कैलगरी में IT प्रोग्राम मैनेजर आहियां। हिकु तमामु सुठी ऑर्गेनाइजेशन आहे सोलवेरा सॉल्यूशंस, उन सां एसोसिएटेड आहियां। साईं, ॿियो को इन दौरान जॾहिं आउं टोरंटो में हुअसि त मूं पंहिंजी मास्टर्स इन बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन बि कई ऐं PhD बि कई बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन में US मां। ऐं उन खां अलावा PMP जेका प्रोफेशनल जी ट्रेनिंग सर्टिफिकेशन आहे उहा, ऐं गवर्नेंस इन एंटरप्राइज IT जी सर्टिफिकेशन बि कई आहे। साईं, मुंहिंजो ॿियो क्वेश्चन इहो आहे त ओवरऑल तव्हां IT जो स्कोप कैनेडा में कीअं था ॾिसो? साईं, IT तमामु वॾो स्कोप आहे, न सिर्फ़ु कैनेडा में बल्कि दुनिया में हर हंधि ते। एवरीथिंग इज़ ट्रांसफॉर्मिंग इनटू इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी। हीअ दुनिया जेका आहे असां इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जी आहे, तंहिंजे करे IT जो स्कोप जीअं पोइ तीअं फ्यूचर में मूंखे वधंदो महसूसु थिए थो। ऐं जेकॾहिं असां कंपेयर करियूं था 1980s या 90s जे दौर खां, त इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जो रोल तमामु वधी वियो आहे। ख़ुसूसी तौर ते कैनेडा में तमामु घणियूं अपॉर्चुनिटीज़ अवेलेबल आहिनि IT सेक्टर में, ऐं हिकिड़ी कंसिस्टेंट जेको जॉब जो जेको ऑब्जेक्टिव आहे उहो तव्हां IT जे फील्ड में अचीव करे सघो था, जंहिंखे तव्हां ईअं बि चओ त जेकॾहिं रिसेशन प्रूफ जेके जॉब्स आहिनि, हूअं त असां सम्झंदा इहो आहियूं त पब्लिक सेक्टर जी जॉब्स ई रिसेशन प्रूफ आहिनि, पर IT हाणे असांजी ज़िंदगी जी अहिड़े क़िस्म जी ज़रूरत थी वई आहे जो इन्हनि जी जॉब्स बि रिसेशन प्रूफ आहिनि। छा बि इकॉनमी जी सिचुएशन हुजे, मार्केट डाउन हुजे, तॾहिं IT सां रिलेटेड जेका बिज़नेसिस आहिनि उहे पंहिंजो पाण खे सर्वाइव रखनि थियूं हिन एनवायरमेंट में। ठीकु आहे। तव्हां हाणे पंहिंजी जेका तव्हांजी पर्टिकुलर फील्ड आहे IT में, उन जे बारे में कुझु ॿुधाइजो त उन जी जॉब्स कीअं आहिनि ऐं उन्हनि जो छा स्कोप आहे? साईं, मूं पंहिंजे कैरियर जी शुरूआत एज अ प्रोग्रामर कई हुई, ऐं मुंहिंजो फोकस जेको आहे सो सॉफ्टवेयर डेवलपमेंट जे साइड ते हो। उन खां पोइ बिज़नेस एनालिसिस में आयुसि, ऐं हाणे प्रोजेक्ट प्रोग्राम मैनेजमेंट जे साइड ते आहियां। प्रोजेक्ट मैनेजमेंट जेको आहे सो तमामु कैलगरी, जेकॾहिं असां कैनेडा जे पॉइंट ऑफ व्यू खां ॾिसूं त प्रोजेक्ट मैनेजमेंट में तमामु वॾियूं अपॉर्चुनिटीज़ मौजूदु आहिनि। इन करे जो हर उहो प्रोजेक्ट, हर उहा ऑर्गेनाइजेशन जेको IT जो कमु करे थी, चाहे उन जो इंफ्रास्ट्रक्चर सां रिलेटेड हुजे, सॉफ्टवेयर डेवलपमेंट सां हुजे, त उन्हनि जे लाइ IT प्रोजेक्ट मैनेजर्स उन्हनि खे हर हाल में खपनि था, जेके उन्हनि प्रोजेक्ट्स खे एज़ पर क्वालिटी, स्कोप ऐं उन्हनि जे स्केड्यूल जे मुताबिक़ विद इन द कॉस्ट ब्रैकेट्स हलाए सघनि। त प्रोजेक्ट मैनेजमेंट में ख़ुसूसी तौर ते जेको हींअर असां वटि जेको कॉन्ट्रैक्ट बेस्ड कंसल्टिंग वर्ल्ड आहे, तंहिंमें तमामु वॾो स्कोप आहे, छाकाणि जो प्राइवेट सेक्टर में परमानेंट जॉब्स जेके आहिनि
उन्हनि में शायदि तव्हांखे सैलरी जी हिकिड़ी मखसूस लिमिट आहे जंहिं लिमिट खे क्रॉस न करे सघो, पर जेकॾहिं कंसल्टिंग वर्ल्ड में अचो था त उन में तमामु वॾो स्कोप आहे ऐं असांजा प्रोजेक्ट ऐं प्रोग्राम मैनेजर्स $200 पर आवर जे हिसाब सां जॉब्स कनि था। ठीकु आहे साईं। ॿियो सुवाल इहो त पर्टिकुलर IT जी अहिड़ी कहिड़ी फील्ड आहे जंहिंमें वधि खां वधि जॉब कैनेडा में अवेलेबल आहिनि? साईं आऊं जेके बि दोस्त मूंसां मशवरो कनि था, स्पेशली पाकिस्तान मां काफ़ी सारा असांजा नौजवान आहिनि जेके राब्तो कनि था। उते मेहराण यूनिवर्सिटी जो एक्सटर्नल बि रहियो आहियां, तंहिंजे करे उहे स्टूडेंट्स जेके मेहराण मां पढ़ी निकिरनि था उहे मूंसां हाणे बि राब्ते में रहंदा आहिनि। मुंहिंजी जेका उन्हनि खे मशवरो हूंदो आहे उहो हमेशह इहो हूंदो आहे त तव्हां सभ खां पहिरीं जेको तव्हांजी फील्ड ऑफ इंट्रस्ट आहे, जंहिंमें तव्हां अॻियां वधणु चाहियो था, उन में पंहिंजो पाण खे फ्लॉरिश करियो। मिसाल जे तौर ते जेकॾहिं कंहिं स्टूडेंट जो या कंहिं नौजवान जो जेको लॉजिकल माइंड सेट आहे, त आउं उन्हनि खे सजेस्ट कंदो आहियां त तव्हां प्रोग्रामिंग जे साइड ते अचो, छाकाणि जो प्रोग्रामिंग में तव्हांजो लॉजिकल ज़हन हुजणु तमामु ज़रूरी आहे। सिमिलरली जेकॾहिं तव्हां नेटवर्किंग वारी साइड ते तव्हांजो एम्फेसिस वधीक आहे या तव्हांजी सोच उन पासे आहे, त उन में मुंहिंजी सजेशन इहा हूंदी आहे त इंफ्रास्ट्रक्चर सां रिलेटेड जेके कंसल्टिंग सर्विसिस आहिनि उहे प्रोवाइड करियो, जंहिंमें माइक्रोसॉफ्ट जी सर्टिफिकेशन्स तव्हां वठो ऐं एज़ एन इंफ्रास्ट्रक्चर कंसल्टेंट तमामु वॾो स्कोप आहे जंहिंमें तव्हां पंहिंजो जॉब्स करे सघो था। हाणे जेकॾहिं सॉफ्टवेयर डेवलपमेंट जे साइड ते अचूं था त जेको कैनेडा जी हींअर मौजूदा मार्केट प्लेस आहे उन में जेके एंटरप्राइज़ रिसोर्स प्लानिंग ERP सॉल्यूशंस आहिनि उन्हनि जी तमामु वॾी डिमांड आहे। ख़ासि तौर ते SAP आहे या पीपलसॉफ्ट आहे या माइक्रोसॉफ्ट डायनामिक्स आहे, पर इन्हनि सभिनी में SAP जी जेका आहे उनजी तमामु वॾी डिमांड आहे ऐं उन में बेतहाशा फील्ड्स मौजूदु आहिनि। त हाणे तव्हां कहिड़ी फील्ड में अचणु चाहियो था उन जे लाइ मुख़्तलिफ़ ट्रैक्स आहिनि। मिसाल जे तौर ते SAP में जेकॾहिं तव्हां डेवलपमेंट फोकस्ड आहियो या जूनियर लेवल ते तव्हां पंहिंजो कैरियर अञा शुरू कयो आहे, त SAP में जेका उनजी प्रोग्रामिंग लैंग्वेज आहे ABAP जी या प्रोसेस इंटीग्रेशन जी या बिज़नेस वेयरहाउस जी, तव्हां उन्हनि में डेवलपमेंट लैंग्वेजिस में पंहिंजी एक्सपर्टीज़ गेन करियो। जेकॾहिं तव्हां थोरो सीनियर लेवल ते आहियो या 4-5 सालनि जो एक्सपीरियंस थी चुको आहे, त पोइ जेको फंक्शनल एनालिस्ट आहे उन जूं तमामु वॾी अपॉर्चुनिटीज़ आहिनि SAP जे फील्ड में, जंहिंमें तव्हां मटीरियल मैनेजमेंट में फंक्शनल एनालिस्ट थी सघो था, तव्हां सोल्यूशन डिज़ाइन में थी सघो था, तव्हां FICO जेको फाइनेंस सां रिलेटेड आहे उन में थी सघो था। ऐं उन खां पोइ जेकॾहिं सीनियर लेवल ते फर्दर अचो था जंहिंमें तव्हांजो 10-12 सालनि जो एक्सपीरियंस आहे, त पोइ SAP जी प्रोजेक्ट मैनेजमेंट तमामु डायनामिक फील्ड आहे। त इहो त थियो SAP सां रिलेटेड ट्रैक। बाक़ी जेकॾहिं तव्हां सॉफ्टवेयर डेवलपमेंट जे साइड ते कैनेडा जी मार्केट प्लेस खे ॾिसो था, त हिन वक़्तु माइक्रोसॉफ्ट सां रिलेटेड जेको शेयर पॉइंट सर्विसिस आहिनि, शेयर पॉइंट रिलेटेड जेको प्रोडक्ट आहे उनजी तमामु हाई डिमांड आहे। त मुंहिंजी सभिनी दोस्तनि खे इहा सलाह हूंदी त जेके SAP में नथा वञी सघनि उहे कोशिशि करे पंहिंजो पाण खे माइक्रोसॉफ्ट जी तरफ़ वठी अचनि ऐं उन में बि ख़ुशूसी तौर ते शेयर पॉइंट 2013 जो जेको प्लेटफॉर्म आहे उन जे बारे में सिखिया वठनि ऐं उन जो एक्सपीरियंस गेन करण जी कोशिशि कनि, त कैनेडा में उन जे लाइ तमामु वॾियूं अपॉर्चुनिटीज़ अवेलेबल थी सघनि थियूं। ठीकु साईं। हाणे क्विकली रुगो मूंखे हिकिड़ो ब्रीफली तव्हां इहो ॿुधायो त हिकिड़ो नओं इमिग्रेंट अचे थो जंहिं वटि कपल ऑफ ईयर जो एक्सपीरियंस आहे या सीनियर अचे थो जंहिं वटि 10-12 सालनि जो आहे, त क्विकली मूंखे इहो ॿुधाइजो त हाउ दे गोना इन टू द मार्केट, माना अहिड़ो कहिड़ो टूल आहे या अहिड़ी कहिड़ी माना शइ आहे जेका उहो करे अचनि या उन्हनि खे हिते अचणु घुरिजे जंहिंजे लाइ उहो जल्दी मार्केट में इन थी वञनि? साईं असांजो जेको कैनेडियन मार्केट आहे उहो चिकन एंड एग वारी सिचुएशन जेकॾहिं तव्हां सम्झंदा हुजो त उहा आहे त जेकॾहिं तव्हां एक्सपीरियंस्ड आहियो पाकिस्तान मां या ॿियनि मुल्कनि मां, त उहे चवनि था त असांखे कैनेडियन एक्सपीरियंस खपे। ऐं जेकॾहिं तव्हां उन्हनि खे चओ था त भई असांखे कैनेडियन एक्सपीरियंस जे लाइ असां नवां आया आहियूं, त चवंदा त पोइ कैनेडियन एजुकेशन वठो। पर वन ऑफ द टू जेको आहे सो हिननि जी ख़ासि तौर ते कैनेडियन मार्केट प्लेस में रिक्वायरमेंट रहे थी, पर उन रिक्वायरमेंट खे तव्हां बहितर तरीक़े सां पंहिंजे सर्टिफिकेशन्स जेकॾहिं तव्हां जूं कयल आहिनि त तव्हां उन शइ खे ओवरकम करे सघो था। मिसाल जे तौर ते जेकॾहिं को 10-12 सालनि जे एक्सपीरियंस सां अचे थो असांजो दोस्त ऐं उनजी PMP जी सर्टिफिकेशन थियल आहे त ऐं प्रोजेक्ट मैनेजर जे तौर ते लॻणु चाहे थो, त आउं उनखे सजेस्ट कंदुसि त कैनेडा में अचण खां पहिरीं उहा PMP जी सर्टिफिकेशन वठी अचे, छाकाणि जो उहा हिकिड़ी प्री रिक्विजिट आहे कंहिं बि जॉब जे एंट्री जे लाइ जेका प्रोजेक्ट मैनेजमेंट सां रिलेटेड आहे। सिमिलरली जेकॾहिं को दोस्त बिज़नेस एनालिसिस में अचणु चाहे थो जंहिंजो क्वालिफिकेशन या एक्सपीरियंस पाकिस्तान जा आहिनि, त उनखे आउं सजेस्ट कंदुसि त IITA जी जेका सर्टिफिकेशन आहे बिज़नेस एनालिस्ट जी
सर्टिफाइड बिज़नेस एनालिस्ट CBA सर्टिफिकेशन उहा पाण सां गॾु करे अचे। इहे तमामु आसान क़िस्म जूं सर्टिफिकेशन्स आहिनि। थ्योरिटिकल तव्हां उन में वधीक उन में टच आहे ऐं असांजा दोस्त जंहिं तरीक़े जो असां हुते जो पढ़ाई जो स्ट्रक्चर आहे तंहिंमें थ्योरी ते असांजो हूअं ई घणो ध्यानु आहे, त थ्योरिटिकली उहे इहे सर्टिफिकेशन्स तमामु आराम सां करे सघनि था। उन्हनि जी पोइ जेकॾहिं कैनेडा में अचनि था त मार्केट में हिकदमि उन्हनि जी जेका आहे सा वैल्यू ऑलमोस्ट डबल थी वञे थी कंपेयर टू दोज़ पीपल हू आर नॉट सर्टिफाइड। अच्छा साईं, वेंदे वेंदे हिकिड़ो कमेंट त जेके नवां दोस्त अचनि था तव्हांजी तरफ़ां हुनखे कहिड़ो सहकार मिलंदो? साईं असां सभिनी दोस्तनि जे लाइ हर वक़्तु हाज़िर आहियूं। असां तव्हांजा असांजा दोस्त जेको आहे सो मूंसां डायरेक्टली राब्तो करे सघनि था, तव्हांजे थ्रू मूंसां राब्तो करे सघनि था। कोशिशि इहा कंदासीं, असांजी दोस्तनि जी इहा हूंदी आहे त उन्हनि खे पहिरीं त उन्हनि जा रेज़्यूमेस खे थोरो ट्यून अप करियूं ताकी उनखे जेको कैनेडियन स्टैंडर्ड IT जे सेक्टर में स्पेशली हिकिड़ो डिफरेंट टेक्टिक सां रेज़्यूमेस खे जेको आहे सो टेलर कया वञनि था, त उन्हनि में उन्हनि खे हेल्प करियूं। ऐं उन खां अलावा उन्हनि खे जेके रिक्रूटिंग एजेंसीज़ आहिनि या जेके ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि जिन्हनि सां असांजो कंहिं न कंहिं तरीक़े सां नेटवर्किंग आहे, त उन्हनि जा रेज़्यूमेस उन्हनि ऑर्गेनाइज़ेशन में पास ऑन करियूं। हिते रेफरेंस तमामु वॾे पैमाने ते हलंदो आहे, पर दैट बीइंग सेड रेफरेंस जो मतिलबु इहो न आहे त सिफ़ारिश आहे। ठीकु आहे साईं। रेफरेंस जो मतिलबु इहो आहे त तव्हांखे एंट्री पॉइंट मिलंदी, एटलीस्ट यू विल बी एबल टू गेट इंटरव्यूड। साईं हाणे हिकिड़ो ॿियो तव्हांजी मेरिट ऐं तव्हांजी क्वालिफिकेशन तव्हांखे अॻियां पूछ। साईं हाणे लास्ट क्वेश्चन तव्हां सां इहो आहे त तव्हां कीअं था ॾिसो IT जो सेक्टर अॼु खां 5 सालनि ताईं कैनेडा जे अंदरि? साईं जीअं मूं शुरू में चयो त IT जो सेक्टर तमामु हिकिड़ी बूमिंग इंडस्ट्री आहे ऐं इन जो रोल जीअं पोइ तीअं क्रूशल थींदो वेंदो ऐं वधंदो वेंदो। तंहिंजे करे आऊं IT सेक्टर में तमामु घणी अपॉर्चुनिटीज़ नॉर्थ अमेरिकन मार्केट प्लेस में ॾिसां थो ऐं जेके असांजा दोस्त अञा इन डिसीशन करण में आहिनि त उहे कहिड़ी पंहिंजे लाइ फील्ड कनि ऐं उन्हनि खे जेकॾहिं कैनेडा में अचिणो आहे त आउं उन्हनि खे बिल्कुलु स्ट्रांगली सजेस्ट कंदुसि त उहे इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी में ज़रूरु वञनि ऐं ख़ासि तौर ते इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जेका सॉफ्टवेयर इंजीनियरिंग जी फील्ड आहे उन में जेकॾहिं वेंदा त उन्हनि जे लाइ फ्यूचर तमामु ब्राइट आहे। साईं मशहूद काज़ी साहब तव्हांजी वॾी महिरबानी। दोस्तो होप त तव्हांखे इहो इंटरव्यू वणंदो, पर छो जो टाइम जी उणाईअ सबबु इहो इंटरव्यू हिते ख़तमु था कयूं, पर उन जो मतिलबु ईअं न आहे त तव्हां मशहूद काज़ीअ सां कॉन्टेक्ट कोन था करे सघो। होपफुली ॿियो लाइव सेशन मशहूद काज़ी साहब सां कंदासीं, छो त इहो एतिरो ब्रॉड स्कोप आहे। त प्लीज़ फील फ्री, send us a comments, question, queries and we will answer it. Thank you साईं मशहूद साहब।